सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधिरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधिरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधिरा लखनि में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप पारां पहिरियों ग्लोबल सिंधी कल्चरल फेस्टिवल लंदन गुज़िरियल ॾींहुं लंदन में मल्हायो वियो। हिन तक़रीब जो महिमान ख़ास सूबाई वज़ीर कल्चर ऐं तालीम सैयद सरदार अली शाह हो। हिन प्रोग्राम में पाकिस्तान, कैनेडा, अमरीका, यूरोप ऐं यूके जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सिंधियुनि वॾे अंग में शिरकत कई। प्रोग्राम जी शुरूआत डॉक्टर अली रज़ा मीरजत जनरल सेक्रेटरी एसोसिएशन कई। हिन आयल महिमाननि जी आजियां कई। हिन मुख्य महिमाननि खे स्टेज ते घुराए मान ॾिनो। उन्हनि में सनम भुट्टो, किसिंगटन ऐं चेलेसिया काउंसिल जी मेयर ट्रेसा, सैयद सरदार अली शाह, डॉक्टर अली गुल मीतलो, सैयद गौस अली शाह, गुल मोहम्मद जखरानी, मैडम ससी पलीजो, कासिम सिराज सूमरो, पाकिस्तान हाई कमीशन जे मुख्य उहिदेदारनि दिलदार अबड़ो ऐं गुलाम नबी मेमण, ज़ियाउल हसन लंजार, कलसूम चांडियो, पीर मज़हरुल हक, फरहीन मुगल, मुश्ताक लाशारी, लालचंद उकराणी, मोहन उकराणी, शमीम भुट्टो, अहमद नदीम मेमण, अब्दुल सत्तार मंगणार शामिल आहिनि। इन ई मौके ते ख़ास महिमान सैयद सरदार अली शाह तक़रीर कंदे चयो त असांजी क़दीम सकाफ़त जी फ़ख़ुर वारी ॻाल्हि इहा आहे त सिंध मां किथां बि हथियार हथ कोन आया आहिनि। असांजो अमन जो पैगाम आहे, मोहब्बत जो पैगाम आहे। असां दावा सां चऊं था त असां कॾहिं बि हमलेआवर न रहिया आहियूं। असां कंहिंजी धूड़ नाहे कई। असां पंहिंजी धरतीअ ते सुख ऐं शांती सां वक़्तु गुज़ारियो आहे। असांखे इन ई ते बि फ़ख़ुर आहे त मुंहनि जो दड़ो, हड़प्पा, लाखनि जो दड़ो ऐं चांहिनि जो दड़ो जेके असांजी तहज़ीब जा निशान मौजूद आहिनि उन्हनि दुनिया खे अवाइली ज़माने में पहिरीं इंडस्ट्री ॾिनी, दुनिया जो पहिरियों ड्रेनेज सिस्टम ॾिनो ऐं पहिरियों अर्बन सेटलमेंट इंडस सिविलाइज़ेशन ॾिनी। जेको लफ़्ज़ इंडस्ट्री आहे उहो इंडस मां निकितो आहे। जी हाँ, मूंखे ख़ुशी थी आहे त अॼु कल्चर डिपार्टमेंट ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जे गॾियल सहकार सां ई असां अॼु इंटरनेशनल सिंधी फेस्टिवल कयोसीं, कल्चरल फेस्टिवल। ऐं हुन में जीअं अंदाज़ में तव्हां ॾिठो त माण्हुनि जो जेका मोहबत हुई पंहिंजी सकाफ़त सां, पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजे सुञाणप सां, अॼु उन्हनि माण्हुनि भरपूर इंजॉय कयो। ऐं असां सिंध जेका आहे उहा अमुन जो, मोहबत जो ऐं प्यार जो जेको आहे उहो पैगाम ॾियूं था। ऐं इन नमूने जा सकाफ़ती प्रोग्राम जेके आहिनि समूरी दुनिया में मुनक़िद थियनि था। सकाफ़त खातो हिन खां पहिरीं अलाए छो शामिलु न हो, मूंखे ख़बर न आहे, पर सकाफ़त खाते जो हाणे सहकार रहंदो हर सकाफ़ती प्रोग्राम सां। असां कंदा बि आया आहियूं 22 महीननि 24 महीननि खां, जॾहिं खां सकाफ़ती वज़ीर थियुसि त असां कोशिशि कई त हिकिड़ो कल्चरल एक्टिविज़म जेको आहे उहो पैदा कजे, न फ़क़ति पियो हुते पंहिंजे प्रोविंस में पर ॿाहिरि बि। सो अॼु हीअ कंटिन्यूटी आहे। ईंदड़ सकाफ़ती मेलो जेको आहे उहो थींदो इंटरनेशनल सकाफ़ती मेलो सिडनी में, ऑस्ट्रेलिया में ईंदड़ साल सेप्टेंबर में, जंहिंमें बि सकाफ़त खातो पंहिंजो सहकार कंदो। ऐं सकाफ़त ई सभ खां वॾी शइ आहे जेका इंतिहा पसंदी जे दौर में, अदम बर्दाश्त जे दौर में जिते असर पए हिकु सकाफ़ती उहो पैगाम रखे थी जेका दुनिया में पाण में माण्हू। लंडन जा जोशो ख़रोश ज़बरदस्त हो ऐं सभिनी नंढनि वॾनि ॿारनि बच्चनि इंजॉय कयो, रक़्स करे पंहिंजी जमालुनि ते, पंहिंजे गीतनि ते। ऐं ख़ुशी थी जीअं इहे शाइल सिंधी सदाई मुक़दा रहनि ऐं पंहिंजी सकाफ़त सां इन ई मौके ते डॉक्टर अली गुल मीतलो चेयरमैन सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप आयल महिमाननि जी आजियां कंदे चयो त तव्हांजे अचण सां असांजी जेका हिम्मत अफ़ज़ाई थी आहे इन लाइ मां तव्हांजो पंहिंजे दोस्तनि समेत थोराईंदो आहियां। महिरबानी तव्हांजी, तव्हां आयो ऐं असांजे इन इवेंट खे कवर कयो। सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त नेटवर्किंग सिंधीज़ ग्लोबली। असां सभिनी माण्हुनि खे गॾु था करणु चाहियूं, सॼी दुनिया में सिंधियुनि खे गॾु था करणु चाहियूं ऐं हिकु ई मक़सदु आहे त उनजी नेटवर्किंग थिए, कल्चर जी बुनियाद ते, मौसीक़ी जी बुनियाद ते, तारीख़ जी बुनियाद ते, ॿोलीअ जे बुनियाद ते, सकाफ़त जे बुनियाद ते। इहो असांजो वॾो अज़ीम मक़सदु आहे। पोएं साल असां फंक्शन कयोसीं, उन में काफ़ी असांजी हिमत अफ़ज़ाई थी, वरी हीअं कयो आहे ऐं हींअर अॻिले साल खां वठी दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि में असां हिनखे वठी वेंदासीं। ऐं ईंदड़ असांजो प्रोग्राम 2019 सेप्टेंबर में सिडनी में आहे। असांखे इहा ॿुधाईंदे बि सराही थी थिए त अल्बर्टा जी हुकूमत 1 दिसंबर ते अल्बर्टा जो ऑफिशियल सिंधी कल्चरल डे अनाउंस करनि था। एकता ॾींहुं या कल्चरल डे सिंधी मीडिया मल्हाईंदी आहे ऐं दुनिया में समूरनि सिंधियुनि खे
जंहिं तरीक़े सां हिन एकता ॾे गॾु कयो आहे असां उन ते ॾाढी ख़ुशी महसूसु कंदा आहियूं ऐं हर साल असां जिते जिते हूंदा आहियूं शरीक थींदा आहियूं। गुज़िरियल साल बि असां लंडन में बर्मिंघम में ऐं मैनचेस्टर में हिन में भरपूर शिरकत कई। इन ई मौके ते अॻूणे वज़ीर आला सैयद गौस अली शाह चयो त अॼु लंदन में सिंधियुनि खे वॾे अंग में ॾिसी दिलि ख़ुशि थी आहे। इन जो क्रेडिट डॉक्टर अली गुल मीतलो, डॉक्टर अली रज़ा मीरजत ऐं उन जी टीम ॾे वञे थो। केतिरा सारा माण्हू आया आहिनि ऐं तव्हां पाण ॾिसो त जेके पैगाम खणी आया आहिनि सेक्रेटरी सकाफ़त ऐं असांजा मिनिस्टर माय ब्रदर सरदार शाह, इट्स अ मैसेज ऑफ पीस एंड लव। मूंखे ख़ुशी आहे ऐं तव्हांजे ऐं पंहिंजी सभिनी खे मुबारकबाद ॾियां थी। सिंध सदाईं आबाद हुजे। जेके मसइला आहिनि ॻाल्हियूं आहिनि जेके असांजा अहम इशूज़ आहिनि उनमें गॾिजी जदोजहद पाण कयूं ऐं सभिनी खे अहमियत मिले ऐं कल्चर ऐं असांजो जेको आहे तहज़ीब इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे बार बार सेलिब्रेट करणु खपे। अॼु लंडन में इहो मैसेज असां ॾियूं पिया। इन मौके ते गुलाम नबी मेमण मिनिस्टर पाकिस्तान हाई कमीशन तकरीर कंदे चयो त सरदार अली शाह जेको कल्चर ऐं तालीम जो वज़ीर आहे, सिंध में अॼु तालीम जी सूरत हाल घणो पोइते पइजी वई आहे। सरदार अली शाह खे ख़ुसूसी ध्यानु ॾियणो पवंदो जीअं तालीम जी सूरत हाल बहितर थी सघे ऐं असां दुनिया जे मुक़ाबले वारे माहौल में पंहिंजी जाइ पैदा करे सघूं। सकाफ़त जो ॾियारो अॼु सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप सिंध सरकार जे सियाहत डिपार्टमेंट जे सहकार सां हिते मल्हायो वियो आहे ऐं हीअ तमामु हिकिड़ी सुठी पेशरफ़्त आहे जो गुज़िरियल साल बि हिते प्रोग्राम थियो, वरी अॼु बि थियो आहे। छाकाणि हिन वक़्तु मुल्क में या दुनिया में जेका दहशतगर्दी जी लपेट आहे ऐं उन खां अलावा मज़हब जी इंतिहा पसंदी जे नाले सां जेको क़त्लेआम थिए थो, उन वक़्तु सूफ़िया कराम जे कलाम खे उजागर करण जी ज़रूरत आहे, जंहिंमें सिंध जा जेके सूफ़िया कराम आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरबस ऐं ॿिया जेके असांजा बुज़ुर्गान आहिनि उन्हनि जे कलाम खे जीअं अॼु हिते ॻायो वियो आहे, अहिड़े तरीक़े सां हिकु त उन सां जेको दहशतगर्दी जे ख़िलाफ़ हिकिड़ो पैगाम वेंदो अमन जे भाईचारे जे लाइ, उन सां गॾु गॾु सिंधी जेके छिड़ विछड़ आहिनि मुख़्तलिफ़ कुंडल कुर्सियुनि में रहियल आहिनि दुनिया में, उन जे करे उनखे गॾिजण जो मौक़ो मिले थो। हूअं त असां जिथे किथे सकाफ़त जा ॾिहाड़ा मल्हायूं था ऐं सिंध में बि ॿ तारीख़ ते कल्चर जो ॾींहुं मल्हायो वञे थो, हर साल मल्हाइबो आहे। पर हिन जी तमामु वॾी अहमियत आहे जो लंडन जहिड़े शहर में सॼे दुनिया जा माण्हू हिते अची गॾु थिया आहिनि ऐं सिंध जे सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायो वियो आहे, अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾिनो। राग रंग वारी महफ़िल जा डॉक्टर ज़ुबैदा मीतलो ऐं सारंग लाशारी मेज़बान हुया। इन मौके ते मशहूर फनकारनि शमन मीराली, फरज़ाना बहार, फ़हीम अलण, ख़ालिद हुसैन भट्टी, अंब जोगी, सिकंदर अली ऐं ॿियनि पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ ऐं साज़नि सां महफ़िल खे झुमाए छॾियो ऐं ज़बरदस्त दाद हासिल कयो। इमदाद अली ओढो, वॉइस ऑफ सिंध टीवी, लंदन। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा